अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहे जी। त मां वकार संगड़ ऐं अॼु साईं वारनि जे ॻोठ आयो आहियां, साईं ज़ुल्फ़कार बुर्दी साहिब जे ॻोठ आयो आहियां। ऐं साईं कीअं आहियो? ख़ुशि आहियो? शुक्र आहे अलहमदुलिल्लाह मालिक जा एहसान दुआऊं। ॾाढी ख़ुशी थी जो तव्हां कंहिं न कंहिं बहाने मुंहिंजो ॻोठु अची वियो। ऐं मुंहिंजो ॻोठु जेको आहे उहो निज प्योर बहिराड़ी में आहे ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मां उन सिंध जे ख़िते सां तालुक़ु रखां थो जेको इंतिहाई ज़रख़ेज़ आहे। ऐं इन ई मिटीअ धूड़ ऐं ॿनियुनि में कमु कंदे पंहिंजी जवानी ॾिनीसीं, पंहिंजी पढ़ाई कईसूं ऐं अलाह साईं जे फज़लो करम सां अॼु जिते बि आहियूं, जंहिं बि मंज़िल ते आहियूं, रब साईं जा एहसान आहिनि। ऐं असां पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजी धरती खे, पंहिंजे देश खे विसारियो कोन्हे को ऐं हिते रहण में पाण खे फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु माशाल्लाह। साईं अॼु सिंध जो एकता ॾियारो बि आहे ऐं कुझु सिंध जे लाइ ॿ टे लफ़्ज़। हीउ जेको अॼोको ॾींहुं आहे सकाफ़ती हवाले सां सकाफ़त खे जीआरण ऐं यादि करण जो ॾींहुं, हक़ी ॻाल्हि इहा आहे त कंहिं ईद खां घटि कोन्हे का। छाकाणि त हिन ॾींहं ते असां पंहिंजी सकाफ़त खे न रुॻो उजागर कयूं था, पर असांखे इहो ॾींहुं मल्हाईंदे ख़ुशी बि महसूसु थिए थी त जीअं असांजे कल्चर खे, असांजी सकाफ़त खे, असांजी तहज़ीब खे पूरी दुनिया में जेको इंट्रोडक्शन मिले थो, जेको तारुफ़ मिले थो, उहो असांजे करे मिले थो। ऐं असां जेसिताईं पंहिंजी सकाफ़त खे पाण उजागर न कंदासीं, पंहिंजे पाण जी सकाफ़त खे पाण ओन न कंदासीं, पंहिंजो न कंदासीं, त पोइ ॿियो केरु कीअं कंदो। सो लिहाज़ा हिकिड़ो ॾींहुं जेको मख़सूसु थियल आहे उहो इन हवाले सां आहे त असीं पंहिंजी कल्चर, पंहिंजी तहज़ीब खे रिवाइव कयूं, यादि कयूं ऐं इहो ॾींहुं ईद वांगुरु मल्हाए करे सॼी दुनिया खे पैगाम ॾियूं त सिंध जो जेको कल्चर आहे, जेको सकाफ़त आहे, जेको तहज़ीब आहे, जेको तमदन आहे, उहो अमीर तरीन आहे। ऐं सिंध जी तहज़ीब साल हा साल पुराणी, हज़ार हा साल पुराणी, जेका अॼु बि पंहिंजे बहितरीन चिटनि वसीले सॼी दुनिया ते निर्वार आहे। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। साईं तव्हांजो सरसब्ज़ इलाइक़ो बि आहे, अचो पाण थोरो घुमंदा हलूं। माशाल्लाह माशाल्लाह साईं। हीअ आहे असांजे नेचुरल बहिराड़ी जो लुक। ऐं माशाल्लाह हीअ जेकी सीज़न आहे उहा सरसब्ज़ सीज़न आहे, छाकाणि त कणिक जी ताज़ी पोखी थी आहे ऐं कमंद लथो आहे। त उन हिसाब सां असांजी जेके सिंध आहे उहा सॼी ज़रख़ेज़ आहे। इन हवाले सां मां सॼी इंक्लूडिंग कंदुसि त असांजो थर बि जॾहिं बरसाति पए थी त उहो साओ थिए थो, ज़रख़ेज़ थी थो वञे। असांजो काछो बि बरसाति खां पोइ साओ थी थो वञे, सावक उते उभरी अचे थी। ऐं जिते कल्टिवेटेड बनी आहे, जिते असां पंहिंजा फसल पोखे सघूं था, उन नहरी पाणी जे थ्रू जेको आहे सो असांजा फसल उहे उभरनि था ऐं पोइ सॼी सिंध खे साओ कनि था। ऐं सिंध में रहंदड़ जेको बि माण्हू आहे उहो ख़ुशहाल रहे थो इन्हनि फसलनि जे करे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजी तोड़ जो पाणी जी कुझु शॉर्टेज आहे, पर उनजे बावजूदि बि सिंध जो हारी नारी, सिंध जो ज़मींदार, सिंध जो आबादगार जेको आहे उहो पंहिंजे फसलनि खे जेको आहे सो मज़बूत करण जे लाइ, उपाइण जे लाइ जतन करे थो, ॾींहुं राति जागे थो, उजागर करे थो, थकावट उसाए थो, तॾहिं वञी हुनजो जेको ज़िंदगी जो गाॾो आहे उहो मुआशी हवाले सां कुझु बहितर थिए थो। सो हर हिक जी हिकिड़ी ज़िमेवारी आहे। हारी जी हिकिड़ी पंहिंजी ज़िमेवारी आहे, ज़मींदार जी पंहिंजी ज़िमेवारी आहे, शागिर्द जी पंहिंजी ज़िमेवारी आहे, जेको नौकिरी पेशा माण्हू आहे उनजी पंहिंजी ज़िमेवारी आहे। सो हतल इम्कान हर माण्हू कोशिशि कंदो आहे त मां ख़ुशहाल खां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारियां। ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारण जे लाइ महिनत अवसि आहे, महिनत करणु लाज़मी आहे। ऐं जेको माण्हू महिनत करे थो उनखे कामयाबी मिले थी, मंज़िल मिले थी। ओके सर।